मेहरबानी आदम भाउ अवां जे मीडिया के तसलसल से अज एक लाज़िम पैगाम थो दियां तो छा सजी सिंध भला पुलिस स्टेट बनियल आहे या पुलिस स्टेट भला वडेरन ऐं सियासतदाननि जी वंगार ला बीठल आहे। इन स्टेट के अंदर कॉन्स्टिट्यूशन ऑफ लॉ जो इन मुल्क जो आइन ऐं कानून आहे तो कंहिं भी हद में ॾोह थिए थो तो उन जो ज़िम्मेवार उतां जे पुलिस स्टेशन जो हेड है वो SHO है। ताज़ो सुबह साण पंहिंजी फैमिली पंहिंजा ॿार खणी ईंदड़ वहीद खोखर खां दरगाह वीर शरीफ़ खां नाम निहाद फोरू जेके हथियारनि जे ज़ोर ते हुन खां पिस्टल जे ज़ोर ते गाॾी फुरे नारा हणंदा फरार थी विया आहिनि त SHO चवे थो SHO खैरदोरो चवे थो त मुंहिंजी हद न आहे। SHO भान चवे थो त गूगल मैप कढो मुंहिंजी हद न आहे पर असुल में हद खैरदोरे जी आहे। खैरदोरे जो SHO अयूब नाइच आख़िर लातालुक एॾो छो थो थिए। अगर कहीं के सियासी मानू की वंगार में उनकी ड्यूटी लगाई थी वे तो वह फौरन पंहिंजे स्काट से पहुचे तो पर कहीं अवाम कहीं मानू कहीं मज़लूम का गाड़ी थी फुरजे तो उते निंड में उथण के लिए तैयार ना है। असां चिताब था दूँ SHO खैरदोरो सजे अमले के तो 2 ॾींहनि के अंदर अलग गाड़ी की रिकवरी न थी फोरू ज़ाहिर न थिया तो असां इंडस हाईवे ब्लॉक कंदासीं। माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे पर IG सिंध समेत DIG हैदराबाद SSP ॿिया ज़िले जा अमलदार SHOs रुगो सियासी वंगार में माण्हुनि जे भत कज़ियन जे प्रोटोकॉल में पूरा आहिनि। असां चिताब था ॾियूं इन नाम निहाद पुलिस स्टेट बनल ऑफिसरनि खे त पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो। सिंध जा माण्हू सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया ज़रिए हिन महिल जागी चुका आहिनि। असां अवां जी ईमानदाराना हिन लोगो प्रेस के ज़रिए इहो पैगाम था ॾियूं SSP जामशोरो के DIG हैदराबाद के तो वहीद खोखर से जेका बदतमीज़ी बदइखलाक़ी पिस्टल के ज़ोर ते जेका उन खां फुर थी वह फौरन रिकवरी कई वञे। मुझो नालो वहीद खोखर आहे। मां कोल कार्नर दुकानदार हाँ भान शहर में मां बचड़ा पंहिंजा बखणी स्कूल ईंदो आहियां सुबह सां। वीर दरगाह खां मूंखां गाड़ी फुर कयूं साम्हूं वीर दरगाह जे साम्हूं 3 फोरू हुआ 125 ते पिस्टल जे ज़ोर ते मूंखां फुर करे विया आहिनि। असां वियाऊं खैरदोरो थाणे ते उन्हनि असांखां NC न वरिती। पहिरियों त असांखे विहारियूं कलाक सॼो विहारियूं वेहो साहब अचे केरु बि कोन हो। हिकिड़ो पुलिस वारो हो सिर्फ़ु जे वियाऊं उन आयो आहे उन्हनि जो साहब चयो असांजी हद न आहे तव्हां होॾे वञो भाने वरी जे भाने आया आहियूं चवंदा तव्हांजी आहे हीअ असांजी हद न आहे तव्हांजी न आहे तव्हां ओॾे वञो साओ खैरदोरे वञो। असां SP खां इंसाफ़ था घुरूं असां इंसाफ़ था घुरूं त असांजी गाॾी रिकवरी कराए वञे। महिरबानी।